तंडजाम में ह्यूमन राइट्स न्यू स्किल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन चेयरमैन मोहम्मद असलम शौरी ऐं वाइस चेयरमैन रुखसाना क़ाइम ख़ानी जे हुक्म ते टंडजाम अहम मीटिंग थी गुज़री, जंहिंमें मरकज़ी नायब सदर नजम शाह काज़मी जी सदारत हेठि थी, जंहिंमें सैयद शहज़ाद हसन शाह काज़मी, अब्दुल सत्तार गुरड़, लाल मलूक तुन्यो, बहादुर अली गाॾही, सलीम मेमण, दरगाही कलेरी, ग़ुलाम अली लाशारी, मुजाहिद पिसियो ऐं ॿिया मौजूद हुआ। इन मौक़े ते हुननि चयो त असांजो मक़सद ऐं मतिलबु इंसानी जी ख़िदमत आहे। ह्यूमन राइट्स न्यू स्किल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान में मुख़्तलिफ़ इलाक़नि मां माण्हुनि जी शमूलियत करण जो सिलसिलो जारी आहे। ह्यूमन राइट्स न्यू स्किल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जे ऑफिस में तेज़ीअ सां मर्द औरतूं नई मेंबरशिप जो कमु जारी आहे। असांजो मक़सदु ऐं मतिलबु इंसानी जी ख़िदमत आहे। असां इंसान ज़ात जी ख़िदमत, असां हर बेसहारा माण्हुनि जी ख़िदमत करे रहिया आहियूं। हर माण्हू जो फ़र्ज़ु आहे त उहो इंसान ज़ात जी ख़िदमत करे। हुन वधीक चयो त इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ हर फ़ॉर्म ते आवाज़ बुलंद कंदासीं, जीअं त मुआशिरे जे हर फ़र्द खे इंसाफ़ ऐं बराबरी जा हक़ हासिल थियनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।